जय झूलेलाल। अॼु पोह महीने जी गणेश चौथ जो विर्त आहे। हिन विर्त खे सकट चौथ या तिलकुटा चौथ भी चवंदा आहिनि। हिन ॾींहुं भगवान गणेश ऐं सकट माता जी पूजा की वेंदी आहे। मान्यता आहे कि हिन ॾींहुं विर्त करण सां संतान जे जीवन में सुख समृद्धि ईंदी आहे। हिन ॾींहुं माताऊं ऐं भेनर निर्जला विर्त रखंदियूं आहिनि। राति जो चंद्रमा खे अर्घ ॾेई विर्त जो पारण कंदियूं आहिनि। हिन ॾींहुं कारे तिरनि जो दान करण सां संतान जी उम्र लंबी थिए थी ऐं स्वस्थ जीवन मिले थो। हिन ॾींहुं तिल, गरम कपिड़ा, अन्न, लूणु, गुड़, घी, सोनो, चांदी, रत्न, कपड़ा और धन आदि दान करण शुभ मञियो वियो आहे। हिन ॾींहुं परिवार सां गॾु भगवान गणेश जी पूजा ऐं उन्हनि जा मंत्र जाप करण सां तरक़ी थी मिले, सभई बाधाऊं ख़त्म थी वञनि। अचो त ॿुधूं गणेश चौथ विर्त जी हीअ कथा। सभई चओ श्री गणेश भगवान जी जय। कथा हिन तरह आहे। रतनपुर सार नाले शहर में हिकिड़ो शाहूकार महापुरुष अजीत कुमार नाले रहंदो हो, जंहिं वटि धन पदार्थ ऐं संसारी सुखनि जी का भी कमी कान हुई। फ़क़ति पुत्र संतान कोन हुयुसि। हुन ज्योतिषनि खां संतान थियण जो उपाय पुछियो। जिन चयुसि त हे अजीत, जेकॾहिं तुंहिंजी स्त्री रिद्धियुनि सिद्धियुनि जे दाता श्री गणेश गजपति जो विर्त रखंदी त तव्हांजी मनोकामना ज़रूरु पूर्ण थींदी। अजीत कुमार पंहिंजे स्त्री रामदेवीअ खे श्री गणेश चौथ जे विर्त रखण जी विधि ॿुधाए पाण मुसाफ़िरीअ ते रवानो थी वियो। हुन जे वञण खां पोइ रामदेवीअ श्री गणेश चौथ जो विर्त रखियो। व्रत जे फल करे अति सुंदर पुत्र पैदा थियो, जंहिंजो नालो श्याम सुंदर कुमार रखियो। होॾां 7 सालनि गुज़रण खां पोइ जॾहिं अजीत कुमार वतन ते वापसि वरियो, हुन जो जहाज़ रतनपुर सार जे कंठे ते समुद्र में गपी पियो। तॾहिं हुन ज्योतिषनि खे घुराए हुननि खां जहाज़ हलण जो उपाय पुछियो त हुननि ग्रह गोचर जाचे चयुसि त हे अजीत, हिन शहर में हिकिड़ो श्याम सुंदर रहंदो आहे। उहो जॾहिं हिन जहाज़ ते पंहिंजा पवित्र पेरा घुमाईंदो तॾहिं हीउ जहाज़ हलंदो। अजीत कुमार हिकदमि माण्हू मोकिले हुन बालक खे ॻोल्हे घुरायो। बालक जे पेर पवण सां जहाज़ हिकदमि हलणु शुरू थी वियो। तंहिंखां पोइ हुन बालक खे गोद में विहारे अजीत कुमार हाल हवाल पुछियो, जंहिंमां उनखे पतो पियो त हीअ त मुंहिंजो ई पुत्र संतान आहे। ख़ुशीअ मां उनखे गले लाताईं, भाकुर पाताईं। जहाज़ बि अची कंधीअ सां लॻो। हीअ ॿई पीउ पुट जीअं रस्तो वठी घर पिए विया, वाट ते उन्हनि हिकु अजीब तमाशो ॾिठो। छा ॾिसनि त हिकु अजगर नाग बाहि जे भंभड़ में जली रहियो आहे। हुननि पीउ पुटनि खे पाण ॾांहुं ईंदो ॾिसी नांग पंहिंजे बचाइण लाइ वेनती कई। हुननि खे दया आई ऐं नांग खे ॿरंदीअ बाहि मां ॿाहिरि कढियऊं। तॾहिं नांग हुननि खे डोड़ी अची ॾंघण लॻो। तंहिं ते हिननि चयुसि त हीअ छा, भलाईअ जो बदिलो बुराई। नांग चयुसि त तुंहिंजे स्त्रीअ गणेश चौथ जो विर्त जो पालन कोन कयो आहे, तंहिं करे मां तव्हांखे कीन छॾींदुसि। नांग जी इहा अजीब वार्ता ॿुधी ॿिन्ही पीउ पुटनि नांग खे वापसि अचण जो अंजाम ॾिनो ऐं पंहिंजे घर रवाना थिया। उते अची छा ॾिसनि त रामदेवी श्री गणेश चौथ जो विर्त रखी ॾाढे प्रेम सां हुन जी पूजा प्रतिष्ठा करे रही आहे। हिकु तरफ़ कचो खीर ऐं ॿिए तरफ़ कुटीअ जो कटोरो रखियो अथसि। हुननि जे विच में गुल फुल रखिया आहिनि ऐं चंदन धूप दुखी रहिया आहिनि ऐं चौमुखी जोत जली रही आहे। हीअ सभई घर जा भाती चंद्रमा खे खीर जो अर्घ ॾेई
खाई पी मज़े सां सुम्ही पिया। होॾां नांग जॾहिं ॾिठो त अजीत कुमार ऐं श्याम सुंदर मोटी कोन आया, तॾहिं उन्हनि खे ॾंगण लाइ हू संदन घर में घिरी आयो ऐं जेको बचियल प्रसाद कटोरे में रखियो हो उहो सभु खाई जीअं ख़ुशीअ में गदगद थींदो अॻिते वधियो, तीअं गणेश गजपतिअ पंहिंजे त्रिशूल सां खेसि मारे ख़तमु करे छॾियो। सुबुह जो अजीत कुमार जॾहिं नांग खे मोल ॾिठो तॾहिं रामदेवीअ खे कावड़जी चयाईं त छा हीउ पाप तो कयो आहे? रामदेवीअ चयो त स्वामी, मां हीउ पाप कोन कयो आहे। गणेश गजपति जो रिद्धियुनि सिद्धियुनि जो दाता आहे, उन्हीअ ई हिनखे त्रिशूल हणी मारे छॾियो आहे। हीउ असांखे खाइण आयो हो, चङो थियो जो असां बची वियासीं। गणपति महाराज असांजी पाण रक्षा कई आहे। इहा सभु लंबोदर महाराज जी कृपा आहे। रामदेवीअ जी इहा ॻाल्हि उन्हनि खे दिलि सां लॻी। सभई घर जा भाती गदगद थी गणपति महाराज जी हीअ आरती उतारण लॻा। श्री गणेश भगवान की जय। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। एक दंत दयावंत चार भुजाधारी, चार भुजाधारी, माथे सिंदूर सोहे मूसे की सवारी, मूसे की सवारी। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। पान चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा, और चढ़े मेवा, लडवन का भोग लगे संत करे सेवा, संत करे सेवा। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। अंधन को आँख देते घोड़ियन को काया, घोड़ियन को काया, बांझन को पुत्र देते निर्धन को माया, निर्धन को माया। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। सूर्य श्याम शरण आए सफल की जो सेवा, सफल की जो सेवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा, पिता महादेवा। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। रिद्धि देत सिद्धि देत बुद्धि देत देवा, बुद्धि देत देवा। सूर्य श्याम शरण आयो सफल की जो सेवा, सफल की जो सेवा। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। कर्पूरे गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेन्द्रहारम, सदा वसंतम हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि। मंदारे माला कुलतालकाय, कृपाले माला शशिशेखराय, दिगंबराय च दिगंबराय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। तुम